सिंध हुकूमत जी रांदियुनि वारे खाते जे इंतिज़ाम हेठि ॻोठाणी नारियुनि लाइ 3 रोज़ा घोटकी स्पोर्ट्स फेस्टिवल जो आगाज़। सिंध हुकूमत जे रांदियुनि वारे खाते जे इंतिज़ाम हेठि ॻोठाणी नारियुनि लाइ 3 रोज़ा घोटकी स्पोर्ट्स फेस्टिवल जी शुरूआत थी वई। घोटकी रांदियुनि जो मेलो 22 खां 24 फरवरी ताईं जारी रहंदो। 3 रोज़ा घोटकी स्पोर्ट्स फेस्टिवल जो इफ़्तिताह रांदियुनि वारे सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श खान महर इफ़्तिताह कयो। ज़िले घोटकी जे समूरनि तालुकनि में ॻोठाणी नारियुनि तोड़े नौजवाननि लाइ हॉकी, क्रिकेट, बॉक्सिंग बॉल, वॉलीबॉल, थ्रू बॉल, कोडी कोडी, फुटबॉल, मलाखड़े जा मुक़ाबला थींदा। सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श खान महर ख़िताब कंदे चयो त सिंध हुकूमत पारां पहिरियों भेरो ॻोठाणी इलाइक़नि जे नारियुनि ऐं नौजवाननि जे सलाहियतुनि खे प्रोमोट कयो पियो वञे। ॻोठाणी इलाइक़नि में रांदियुनि खे फ़रोग़ ॾियण सां नौजवाननि जी ज़हनी नशोनुमा थींदी ऐं मुसबित सरगर्मियुनि ॾांहुं ध्यानु ॾींदा। सूबाई वज़ीर वधीक चयो त सिंध जूं औरतूं रांदियुनि जे मैदान में पंहिंजी सुञाणप ठाहे रहियूं आहिनि। असांजी कोशिश आहे त रांदियुनि वारे शोबे में औरतुनि जी सलाहियतुनि खे उजागर करण लाइ मख़सूस फंड मुख़्तस कया वञनि। सरदार मोहम्मद बख्श खान महर वधीक चयो त सिंध हुकूमत न सिर्फ़ शहरी पर ॿाहिरि वारनि इलाइक़नि में बि रांदियुनि खे फ़रोग़ ॾियण लाइ क़दम खणी रही आहे। उहो हिकु घोटकी लाइ तारीख़ी लम्हो आहे त जॾहिं मूंखे रांदियुनि जी वज़ारत मिली, घोटकीअ में इंफ्रास्ट्रक्चर न हो, हाणे समूरे ज़िले में ग्राउंड आहिनि, हिते स्विमिंग पूल भी तामीर कराइबो। वो बाकाबिलियत है और वो टैलेंटेड है। आप अपने सिस्टम को दुरुस्त करें, वरना हम अपना बोर्ड बनाएंगे। इंशाल्लाह सिंध का फिर हमें अलग बोर्ड बनाना पड़ेगा। आओ गॾो गॾु मां तव्हांखे इहो ॿुधायां त तव्हां ॾिसो था त 13 अलॻि रांदियूं हिते आहिनि हिन ख़ूबसूरत फैसिलिटी में। आओ 1500 खां वधीक मूंखे हिते पार्टिसिपेंट्स, मूंखे त 1500 चयो आहे, पर मूंखे त वधीक लॻनि था। आओ मां तव्हांखे सभिनि खे हिकु दफ़ो वरी मुबारकबाद बि ॾींदुमि और शुक्रिया अदा बि कंदुमि पंहिंजे डिपार्टमेंट जो बि, तव्हांखे अलीम लाशारी साहब के, असलम मार साहब के, हितां जा जेके बि असांजा स्पोर्ट्स अफसर आहिनि उन्हनि खे त अहिड़ो बहितरीनु उन इवेंट कयो। लेकिन आख़िर में मां ज़रूरु उबाणे खां वठी करे घोटकी तो ई सभिनि खे दावत ॾींदुमि त महिरबानी करे असांजो जेको इवेंट आहे इन में पार्टिसिपेशन भी कयो, पर गॾो गॾु जेकी असांजी म्यूज़िकल इवेंट आहे, असांजो 3 ॾींहंनि जो हे फेस्टिवल आहे, अॼु खां शुरू आहे। अॼु राति जो असांजी म्यूज़िकल हिकिड़ो इवेंट थींदो, म्यूज़िकल नाइट थींदी और क्लोजिंग ते खानगढ़ जे गुलाम मोहम्मद खान स्टेडियम में भी, उते भी असां मां सभिनि खे दावत ॾियां थो त अची करे उन हिन पूरे इवेंट को लुत्फ़ अंदोज़ थियो। और ख़ासि तौर ते मां हिकिड़ो ॿियो ऐलान बि हिते कंदुमि, जेके असांजा हिते घोटकी जा ॿाहिरि बीठा आहिनि, न्याणियूं बीठियूं आहिनि, इंशाअल्लाह ताला अॼु मां इहो ऐलान थो करे वञा त जल्द में जल्द हिन पंहिंजे ख़ूबसूरत ग्राउंड में फ्लड लाइट्स बि लॻंदियूं। ऐं ॿियो मां तव्हांखे इन जी दावत बि ॾियां पंहिंजे इवेंट जी, पर ख़ासि तौर ते एग्रीकल्चर जो बि इवेंट आहे, उहो बि असांजो 25 तारीख़ ते आहे, उन जी बि मां तव्हांखे दावत ॾियां थो। त हिकु दफ़ो वरी तव्हां सभिनि जी महिरबानी, इंशाअल्लाह।